अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। उम्मीद था करियूं तव्हां सभु खैरियत सां हूंदो। जेको बि दोस्त असांजे चैनल ते नओं आहे उहो असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं अगरि तव्हांखे असांजी हीअ वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, त जीअं जंहिं बि मक़सद असां वीडियो ठाहींदा उहा वीडियो पंहिंजे वञी मक़सद ते सरे अंजाम पहुचे। जीअं त तव्हां ॾिठो हूंदो त सिंध, पंजाब बल्कि पाकिस्तान में तमामु घणा मसला मसाइल पैदा थिया ऐं ज़िनाखोरी में बि तमामु घणो ज़िनाखोरी जो जेको बि अंग आहे तमामु घणो अॻिते वधी चुको आहे। सिंध जे हिकिड़े शहर जी तव्हांखे ॻाल्हि कयूं था असां, जंहिंमें 12 खां 13 साल नंढिड़ो नीगर जेको ही मोबाइल तव्हांजी स्क्रीन ते हिन टाइम तस्वीर शो थी रही आहे, इहो ई नंढिड़ो आहे जेको 12-13 सालनि जो आहे। इन खे ज़िना करे ऐं खेनि रस्ते ते उछलायूं हलाए विया। त दोस्तों, चवण जो मक़सदु इहो आहे, अलाए छो असांजे सिंध में ऐं असांजे मुल्कनि में इहा दरिंदगी पैदा थी वई आहे ऐं तमामु वहशियत वधी वई आहे। कंहिंजो बि को कंहिंखे अहसासु कोन्हे। नंढिड़ो मासूम ॿारु हाणे नंढड़े मासूमनि सां बि ज़िना करे ऐं उन्हनि खे बदफ़ेरी जो शिकार बणाए ऐं उन्हनि खे रस्तनि ते रोडनि ते उछलायूं हलिया था वञनि। तमामु ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांजे मुसलमाननि में ही शऊर पैदा थी वियो आहे। इहा अलाए आहे त उनजे क़यामत जी निशानी आहे कि हीअ तमामु बदफ़ेली वधी वई आहे ऐं तमामु वहशी दरिंदा जेके आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि असांजे मुल्कनि में। तो दोस्तों, इन शयुनि ते थोरो तव्हांखे असांजे सोशल मीडिया जेके बि सोशल मीडिया में वर्कर जेके बि दोस्त असांजा कमु कंदा आहिनि सभिनीनि खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे हिन शयुनि ते थोरो ध्यानु ॾियो। अगरि तव्हांजे आस पास का अहिड़ी ॻाल्हि ऐं का अहिड़ी को अहिड़ो मसइलो पेश अचे थो त तव्हां फ़ौरन उन ते वीडियो ठाहियो ऐं उन ॻाल्हियुनि ते क़ानूनी कार्रवाई करण जो असां सभिनी खे हक़ आहे ऐं असां उन्हनि खे क़ानूनी कार्रवाई सां सज़ा ॾियाराए सघूं था। असांजी हिकु वीडियो या असांजी कंहिं तस्वीर शो करण सां उन थी सघे थो त उन्हनि जे मथां को असरु पए या उहे जेके जुर्म कंदड़ आहिनि उहे क़ैद थियनि ऐं उन्हनि खे क़ानून पंहिंजे हिरासत में वठे। दोस्तों, हिकु ॿिया बि मसइला आहिनि असांजे सिंध में। ॿियो बि हिकु मसइलो पेश आयो आहे असांजे सिंध जे अंदरूनी शहर जो जेको मसइलो आहे। हीउ शख़्स जेको वण सां ॿधल आहे, हिन जो नालो आहे चेतन कुमार। चेतन कुमार हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदड़ आहे शायदि। हिन सां बि तमामु दरिंदगी ऐं तमामु जेको आहे घणो हिननि ते तशदुद कयो वियो आहे। कंहिं वॾेरे वटि कमु कंदो आहे, वॾेरे जे कमदार हिन खे खेनि इल्ज़ामात हणी क़ैद करायो वॾेरे खां ऐं तमामु घणो हिन ग़रीब ऐं मज़लूम ते तशदुद कयो वियो आहे। हीउ दोस्तों तमामु वॾेरप जो ज़मानो बि तमामु ग़लति ऐं ॾुखियो ज़मानो हूंदो आहे। जेके बि वॾेरनि जे अंडर या उन्हनि जे हेठां कमु कंदा आहिनि उन्हनि खे तमामु ॾुख ऐं तमामु मुश्किल वक़्त सां साथ ॾियणो पवंदो आहे वॾेरनि जो, छो त वॾेरे जे फिरण जो को बि टाइम न हूंदो आहे। कंहिं बि अहिड़ी नंढड़ी ॻाल्हि ते बि वॾेरो फिरी करे उन पंहिंजे मज़लूम ऐं ग़रीब हारी ते तमामु घणो तशदुद ऐं उनखे पंहिंजे ॾाढाई जो शिकार बणायो वेंदो आहे। तमामु ॾुख ऐं अफ़सोस आहे असांजे सिंधियुनि ते, असांजे वॾेरनि ते। त असांजी इहा ई अपील आहे सभिनी खां, सो महिरबानी करे अहिड़ियुनि शयुनि ते थोरो ख़्यालु रखो ऐं जेके बि असांजा सिंध जा वॾेरा आहिनि असां सभिनी खे हथ ॿधी इहो ई अर्ज़ु कंदासीं त साईं अहिड़नि ग़रीबनि ते, अहिड़नि मज़लूमनि ते अहिड़ो तशदुद न कयो। हा, मसइला मसाइला आहिनि, तव्हां उन्हनि खे हल कयो ऐं उन्हनि खे वधि खां वधि सेटअप ऐं सुहिणे तरीक़े सां सेट करण जी कोशिशि कयो। तव्हांखे अलाह पाक इज़त ॾिनी आहे, तव्हां इज़ती सां ई पंहिंजो वक़्तु गुज़ारियो ऐं न ई तव्हां उन्हनि खे पंहिंजी इज़त जो को नाजाइज़ फ़ाइदो वठो। दोस्तों, वॾेरप जो मिसाल हिकु ईअं हूंदो आहे त जीअं जेको कंहिं ॻोठ जो वॾेरो हूंदो आहे उहो पंहिंजे ॻोठ जा जेके बि हुनजा रहवासी हूंदा आहिनि उन्हनि खे बचनि जीअं ॾिसे ऐं उन्हनि खे पंहिंजी फैमिली मेंबर जीअं महसूसु करे त जीअं हू बि हिननि जी फैमिली मेंबर्स आहिनि ऐं पंहिंजी फैमिली सां को अहिड़ो रवैयो इख़्तियार न कयो त जीअं उन्हनि जे दिलि में का अहिड़ी बुरी ऐं या ॾुखी का आ निकिरे जेका तव्हांखे कंहिं नुक़सानात में हुजे। दोस्तों, इहा नंढड़ी ॻाल्हि हुई, तव्हां दोस्तनि सां शेयर करणी हुई जेका तव्हां सां शेयर कईसीं। अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो त जीअं नेक्स्ट वीडियो असांजी तव्हां ताईं पहुची सघे। अगली वीडियो ते ॾींदा असांखे इजाज़त। दुआ में यादि कयो। अल्लाह हाफ़िज़।